ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. من يهد الله فهو المهتدي ومن يضلل فأولئك هم الخاسرون. गुज़िश्ता दरसी आयत में अल्लाह तबारक व तआला फरमायो साअ मसलन क़ौमुल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना। जिन शख़्सनि असांजी आयतुनि जी तकज़ीब कई उन्हनि खे कूड़ो भायो, उन्हनि जो मिसाल तमामु बुरो आहे। मसलुन कमसल कल्ब, उन्हनि जो मिसाल कुते वांगुरु आहे। जीअं कुतो हर वक़्तु बेक़रार हूंदो आहे, जेकॾहिं उनजे मथां काह कजे, उनखे भॼाइजे, मारिजे त उन वक़्त में त हू सहकंदो ससकंदो आहे, उनजी ज़ुबान ॿाहिरि हूंदी आहे, तकलीफ़ में हूंदो आहे। पर जेकॾहिं उनखे छॾे ॾिजे, हू छांव में वेठो आहे, आराम ऐं सुकून सां वेठो आहे, पोइ बि हू सहके पियो, ससके पियो, उनजी ज़ुबान निकितल आहे ऐं इज़तिराब ऐं तकलीफ़ वारी कैफ़ियत में आहे। फरमाए जेको असांजी आयतुनि जी तकज़ीब थो करे त उनजे क़ल्ब खां बि असां चैन, सुकून, इत्मीनान खसे छॾींदा आहियूं। कॾहिं उहो माण्हू हूंदो ई ज़ाहिरी तौर ते तकालीफ़ ऐं इम्तिहान ऐं आज़माइशुनि में आहे, ऐं बसा औक़ात ईअं हूंदो आहे जो ज़ाहिरी का बि तकलीफ़ कान हूंदी आहे, ज़ाहिरी तौर ते उन वटि आसाइश ऐं आराम सभु कुझु शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। पर उन सभु कुझु हुजण जे बावजूद बि अल्लाह तबारक व तआला अंदर में उनखे बेचैनी, इज़तिराब जी कैफ़ियत ॾेई छॾींदो आहे जो दिली तौर ते हू पंहिंजी ज़िंदगी खां बेज़ार हूंदो आहे, तंग हूंदो आहे। दुनिया जो हिर्स, लालच या के न के तरीक़े जी उनखे सोच अची वेंदी आहे, जंहिं सोच जे करे हर वक़्तु हू परेशान, पेशेगमान, ग़मगीन हूंदो आहे। त तकज़ीब आयात करण जे करे दुनिया में बि उनजी इज़तिराब वारी कैफ़ियत आहे। फरमाया वानफुसहुम कानू यज़लिमून। इन्हनि पंहिंजनि नफ़्सनि जे मथां वॾो ज़ुल्म कयो आहे जो अल्लाह जी आयात जी तकज़ीब करण जे करे ऐं ज़िक्र ख़ुदाबंदी खां परे रहण जे करे दुनिया में इन्हनि जी जेका ज़िंदगी आहे उहा बि तंगी वारी, बेक़रारी वारी, बेचैनी वारी, इज़तिराब वारी, जेका इत्मीनान ऐं सुकून खां ख़तमु आहे ऐं आख़िरत में त उन सज़ा जी सज़ा आहे। अॼु तिलावत कंदड़ आयत मुबारका में अल्लाह तबारक व तआला इन शइ खे बयानु फरमायो आहे त हिदायत अल्लाह जे हथ में आहे। मन यहदिल्लाहु फहुवल मुहतदी। अल्लाह जंहिंखे हिदायत ॾींदो आहे हू हिदायत याफ़्ता थींदो आहे। वमन युज़लिल फउलाइका हुमुल ख़ासिरून। रब जंहिंखे गुमराह करे फउलाइका हुमुल ख़ासिरून, उहे ई टोटे खसारे वारा आहिनि। अल्लाह तबारक व तआला जी हिदायत जो ताल्लुक़ बाने जे अज़म, इरादे, तलब, तड़प सां। बाने में जेकॾहिं हक़ ॾे अचण जो अज़म आहे, इरादो आहे, हक़ जी तलाश आहे, हक़ जी तलब ऐं तड़प आहे त अल्लाह तबारक व तआला उनखे हिदायत बख़्शींदो आहे। वयहदी इलैहि मन युनीब। जेॾी बानो तलब ॾेखारे पोइ, इनाबत ॾेखारे पोइ, तड़प ॾेखारे पोइ, अल्लाह उन बाने जी रहनुमाई फरमाईंदो आहे। पर जेकॾहिं माण्हू पंहिंजी अखियुनि जे मथां ख़्वाहिशात जी पटी ॿधे छॾे ऐं हू पंहिंजी मनचाही ॾे रुख़ मोड़े पियो, ज़ाती मफ़ाद, ज़ाती अना, ज़िद्दियत, हठ धर्मी ऐं पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशात खे पाणी ॾियण जी कोशिशि करे थो त अल्लाह तबारक व तआला उन बाने खे वरी ढक ॾे। हू वरी तौफ़ीक़ ॾे खां सॾक थो वञे थी, हू माण्हू गुमराह थो वञे। वमन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा। फरमाया हिदायत अचण खां बाद में, सही रस्ते ॾिसण ऐं ॿुधण खां बाद में जेको माण्हू रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालफ़त में अचे थो
वयतबि गैर सबीलिल मोमिनीन, ऐं मोमिन वारी रवश के छॾे करे, मोमिन वारे तरीक़े ऐं मोमिन वारे रस्ते के छॾे करे ॿियो रस्तो अपनाए थो, इख़्तियार थो करे, नुवल्लिही मा तवल्ला, पोइ हू जेॾा पंहिंजो रुख़ थो करे असां ओॾा उनजो रुख़ मोड़ींदा आहियूं। पोइ ही गुमराहियुनि में, नाफ़रमानियुनि में, सरकशियुनि में माण्हू पियो वञे पियो वञे पियो वञे, नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम, आख़िर नतीजो ही निकिरंदो आहे जो असां उनखे जहन्नम में गिराईंदा आहियूं, वसाअत मसीरा, जेको तमामु बुरो जेको आहे ठिकाणो आहे। ज़बाने में इल्मु हुजे, हिकमत हुजे, दानाई हुजे, सभु कुझु हुजे, पर हू पंहिंजे इल्म, फ़हम, फ़रासत, दानाई जे मथां मग़रूर न थिए, इन्हनि शयुनि जे मथां बाने जो तकबुर न हुजे, बल्कि बाने में आजिज़ी, इंकिसारी, तलब ऐं तड़प हुजे ऐं रब खां हिदायत घुरंदो रहे, रब खां हिदायत घुरंदो रहे, तलब ऐं तड़प रखे थो त हीउ माण्हू राह रास्ते रहे थो। पर जेकॾहिं तलब ऐं तड़प ख़तमु थी वञे ऐं हू पंहिंजी ख़्वाहिशात जी पटी अखियुनि जे मथां ॿधे थो त अगरि ते इल्मु बि हुजे, फ़हम बि हुजे, फ़रासत बि हुजे, दानाई बि हुजे, पर गुरूर ऐं ख़्वाहिशात जी पटी ॿधण जे करे हू माण्हू राह रास्ते खां भिटकी वेंदो आहे। त हर वक़्तु माण्हू अल्लाह खां घुरंदो रहे, उनजो फज़ल ऐं अल्लाह तबारक व तआला खे घुरंदो रहे त इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, रब्बा असांखे सिधे रस्ते ते क़ाइमु रखजांइ, असांखे सिधे रस्ते ते क़ाइमु रखजांइ, असांखे सरकशी खां ऐं गुमराही खां बचाइजांइ। फरमा मन यहदिल्लाहु फहुवल मुहतदी, अल्लाह ताला जंहिंखे हिदायत फरमाईंदो आहे उहो ई हिदायत याफ़्ता थींदो आहे। व मन युज़लिल, ऐं रब जंहिंखे गुमराह कंदो आहे फउलाइका हुमुल ख़ासिरून, ऐं उहो ख़सारियो आहे। अल्लाह कंहिंखे बिला वजह गुमराह कोन कंदो आहे। माण्हू जो गुमराह थिए थो त उन में बाने जे अज़म इरादे जो अमल दख़ल हूंदो आहे। सबबु बाने जो अज़म हूंदो आहे, सबबु बाने जो इरादो हूंदो आहे, सबबु बाने जो अमल हूंदो आहे। माण्हू पाण ई गुनहगार नथो थिए, जॾहिं माण्हू गुनाह जो इरादो करे थो, अज़म करे थो, गुनाह करे थो त बाने जे मथां दाग लॻे थो। चोरी करे थो, चोर थी पियो, चोरी जो गुनाह मिलियो भई, ज़िना जो, ज़ोरी जो, जीअं बि क़िस्म जो, त हू बाने जे अमल सां ई मबनी आहे। त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं माण्हू गुमराही ते वञे थो त उन में बि सबबु बाने जो अमल आहे ऐं सबबु बाने जो अज़म ऐं इरादो हूंदो आहे। हिकु माण्हू आहे ॿिए खे क़तल करण जो इरादो करे थो त पंहिंजे इरादे ऐं अमल सां हिकु माण्हू खे मारे विझे, अलाह ताला उन माने खे मौत ॾेई छॾियो, पर हीउ माण्हू मुजरिम थी पियो। छो? छो त इन क़तल जो इरादो कयो ऐं वरी उहो अमल बि कई, हक़ हईं, तंहिंजे करे हीउ क़ातिल आहे, मुजरिम आहे। त अमल सां ई माण्हू मुजरिम थिए थो, इरादे सां ई माण्हू मुजरिम थिए थो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं माण्हू नेकी ऐं भलाई खे हासिल करे थो त हू पंहिंजे अज़म इरादे सां सुठो इरादो रखे, सुठो कमु करे थो त अल्लाह तबारक व तआला वटि इहो माण्हू अजर जो मुस्तहिक़ पियो थिए। पर जेकॾहिं इरादो बुरो आहे ऐं उन बुरे इरादे लाइ हू अमल करे थो त इहो सभु माण्हू जेको आहे गुनहगार थिए थो, सरकश थिए थो ऐं इहो माण्हू साॻियो जेको आहे हिदायत जे राह खां निकिरी करे गुमराही वारे रस्ते ते वञे थो। दुआ त अल्लाह तबारक व तआला असांखे अमली ज़िंदगी अता फरमाए।